मुखे मौजू दिना अबे अम्मा ते रोशनी विझो इंशाअल्लाह ताला जो कुछ रब चवरायो पर ॿुधाईंदुमि कुरान में सुभान अल्लाह चवरा ॾिया तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान अला अब्दी लियकून लिल आलमीन। बरकत वाली ज़ात उन्हीं अल्लाह दिया जे नाज़िल कियो फुरक़ान के पंहिंजे बाने जे मथां तौरेत मूसा नबी के दिलई इंजील ईसा नबी के दिलई ज़बूर दाऊद नबी के दिलई असांजे मोहम्मद करीम के जो फुरक़ान दिलई। फुरक़ान माना फर्क करने वालो किताब हक वाला जुदा ना हक वाला जुदा ना हक वाला 50,000 साल वाले गर्मी वाले दिया में क़यामत वाले दियों पघर में गोता प्या खाइंदा हक वाला कुरान वाला जो अर्श जे सामने तुम बीठा अल्लाह ताला शलकिया शाम नसीब करे ॾाढा आमीन चो। हुजूर ते उहो कुरान नाज़िल कयईं जेको नबी सही मक्के में पढ़ियो आहे मदीने में पढ़ियो आहे ताइफ में पढ़ियो आहे बदर में पढ़ियो आहे उहद में पढ़ियो आहे नबियनि जे सरदार नबियनि जे पगदार जो कुरान पढ़ियो आहे दर दर ते कड़ा खड़काए माण्हुनि खे मोहम्मद मुस्तफा जो कुरान ॿुधायो। ये एतरी जमात सुबह को वठी आई आहे जो कुरान ॿुधण लाइ आई आहे। जेके कुरान ॿुधण आया उहे ॿई हथ मथे खणनि सभु चओ सुभान अल्लाह। ये उहो कुरान जंहिंखे सिद्दीक़ अकबर दुकान ते पढ़ियो आहे उमर फारूक भेण खां ॿुधी पढ़ियो आहे उस्मान ग़नीअ शहादत जे टाइम ते पढ़ियो आहे सोने अलीअ घोड़े ते पढ़ियो आहे अम्मा जन्नत खातून यकी हलंदे पढ़ियो आहे इमाम हुसैन जो करबला के मैदान में पढ़ियो आहे। हे उहो कुरान आहे जेको चांगन साहबनि जे ॻोठ में सुबुह खां वठी समूरा जो कुरान पढ़जी रहियो। माण्हू एतिरा न आया आहिनि जेके मलाइका आया आहिनि आसमान खां लही आया आहिनि टोला करे मलाइका आया आहिनि जो कुरान ॿुधण लाइ मारे खंडे सिज लहंदो आहे। असां पंहिंजे घर में नज़र कंदा आहियूं त आसमान में सितारा नज़र ईंदा आहिनि सितारा नज़र ईंदा आहिनि जिते कुरान पढ़ियो वेंदो आहे उते नूरानी लाइट चमकंदी आहे। आसमान खां मलाइका उन लाइट खे ॾिसी जो कुरान ॿुधण ईंदा सभु चओ सुभान अल्लाह। अचो तो कुरान ॿुधायां। हे उहो कुरान जंहिंखे नाज़िल कयईं तंज़ीलुम मिर रब्बिल आलमीन। हिनखे उन्हीअ नाज़िल कयो आहे जेको जहाननि जो पालनहार आहे। हिन कुरान खे उन्हीअ रब नाज़िल कयो आहे बरकत वारी ज़ात उन्हीअ अल्लाह जी आहे जे नाज़िल कयो आहे फुरक़ान खे
जे पाने जे मता जो नबी अभी बाना थी नाने क्या थी नान दा ढगला अना अव्वलुल आबिदीन चवे न पैगंबर द अव्वल नंबर में अल्लाह जी इबादत करण वारो मां मोहम्मद करीम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कुरान पढ़ो अर्श वाले तेरो पैगंबर एड़ो कुरान दिनो तमाए इनके पढ़णो तुझो कमा दुश्मन दोस्त पढ़ाए ॼण तोखे मां अल्लाह जे ज़ात जो कमा नबी से कुरान पढ़ो जो दुश्मन भी दोस्त थी गया सब तो जो सुभान अल्लाह जेके लड़ा लड़ा प्या कन उहे प्या चवन आहे को जेको अरबी मोहम्मद करीम ने वठी हले जे जो कुरान ॿुधो आहे कुरान रंग लाए छॾियान असां खे वठी हलो त कलमो पढ़ी सोने नबीअ जा ग़ुलाम बणजो हुजूर एड़ो कुरान पढ़ियो जो कटियल कल्ब माण्हुनि जा रोशन थी विया यतलू अलैहिम आयातिही वयुज़क्कीहिम वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा मुझे सोने नबी दुनिया में अची हे दुकान खोलियो आ मारे त कन्नी जाए एड़ो कुरान पढ़ियो जो कटियल कल्ब माण्हुनि जा रोशन थी विया कारियूं थींदियूं जो पाक थी वयूं ॿुधो कांगन साहबन जे जलसे में अचण वारो मोहम्मद मुस्तफा जहिड़ो जो कंहिंखे कुरान पढ़ण ईंदो ई न असां पढ़ूं जमात ॿुधे असां पढ़ूं मलाइक ॿुधनि नबी से कुरान पढ़े मलाइक कुरान ॿुधनि सहाबा कुरान ॿुधनि आल बैत कुरान ॿुधनि जिन्न कुरान ॿुधनि पर रब जी ज़ात बि मोहम्मद मुस्तफा जो कुरान ॿुधे हुजूर के पैगंबर तारी कमलिया वाला जवान तू अधरात निंद्र करे अधरात जाग रेसा निंद्र करे चौथी पति जाग साईं मां छा कया के वरतिल कुरान तरतीला ठाए ठाए ज़मीन ते कुरान पढ़णो तो नबियन जे सरदार जो कमा रहमतुल्लाह अलमीन जो कमा फर्श ते कुरान पढ़ण तुझो कमा अर्श ते बार कमो कुरान ॿुधण मां अल्लाह जे ज़ात जो कमा कुरान पढ़ा तो जीअरनि ते भी रहमत मरी वञनि ते रहमत पाड़े ओड़े ते रहमत जेसि ताईं आवाज़ थो वञे जो रहमत वसे अमा आमना चयो बच्चो मुखे जॾहिं जायो पेट मुबारक में अल्लाह सजो घर मुझो रोशन थियो कनु ॾेई ॿुधजाए वेठी मके में आ एड़ी लाइट भरी वई मके में वेठी आ शाम जूं मारियूं अखियुनि सां पई ॾिसां ॾाढे मको ॾाढे शाम भाऊ तारक साहब भी आयो आहे अल्लाह जलसो असांजो पंहिंजो आहे थोड़ी देर में खत्म कंदुसि पर अॼु त कुरान ऐं नबीअ जो शान ॿुधायां कुरान शफात कई तभी तुझी जाए जन्नत मोहम्मद मुस्तफा शफात कई तभी तुझी जाए जन्नत मारे करनी जाए नबी शफात करना हाफिज शफात करना आलिम शफात करना शहीद शफात करना पर कुरान मजीद बगालू कनो एक शफात कनो बो हुज्जत कनो सुभान अल्लाह धरिया थकलो कुरान चंदो रब
इन सां लेखो न कर दुनिया निंद्र कनी हे रात जो मांखे पढ़ंदो हो वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा। आद रहमत वारो कुरान ॿुधाया सदको वञामा नबीअ जे ग़ुलामनि तऊं हीअं बिस्तरा विछाया पियान अखियूं निंड जे लाइ सिकिन पयूं अखि खणी बिस्तरनि ॾे न पिया निहारनि हीअं जो नज़र पई कजे के महिल तिलावत पिया कुरान जी कनि के महिल सजदे में आहिनि के महिल क़ियाम में आहिनि। इहे थी मुंहिंजे नबीअ जा सचा ग़ुलाम। परे वेंदे निंड न कंदे हिन जे शाम में ईंदे हे क़ुरान रब वटि हुज्जत करे जन्नत वठी वेंदे। क़बर में पुॼंदे बि क़बर में क़ुरान शाम कंदुई। अम्मा आमना चयो बच्चो जायो ॼमण सां नबी सही सजदे में विया कनुडी जाए मारे अशद आंगुर मुबारक जो इशारो मथे कयूं दुनिया के समझायूं जंहिंजो मां मोहम्मद जो सजदो क्या तहां भी उन्हीअ जो सजदो कयो। 18,000 मखलूकात में जो रब के इंसान प्यारा सभिनी इंसाननि मां जो नबी प्यारो सभिनी नबियनि मां जो असांजो नबी प्यारो आहे कि न। अल्लाह करे एड़े नबीअ जो निंड में दीदार थी वञे। नबी ॾिठी त उमिरि जा दुख लही वेंदा। अमरामना चयो नबी संजाया सिर मुबारक सजदे में रखी हे लफ्ज़ नबूवत वारी मिठड़ी ज़ुबान मुबारक ते होया हीअं जो कन जा छा पिया फरमाइनि अल्लाहुम्मा ग़फिर ले उम्मती। नबी जमियो उम्मत याद मेराज ते वञे उम्मत याद ताराज़ीअ जे तौर ते उम्मत याद क़यामत ॾींहुं उम्मत याद पुरसरात ते उम्मत याद कुर्बानी थो करे उम्मत याद उहो नबी असांखे मिलियो। सहाबा पुछो साईं क़यामत ॾींहुं काथे लहूं? नबी फरमायो आब हौज़ कौसर ते बीठो हूंदुमि उते अचिजो। साईं उते न हुजे कंहिं पुरसरात ते अचिजो उते बीठो हूंदुमि। साईं उते न हुजे साईं पोइ काथे लहूं कंहिं ताराज़ीअ जी तोड़ उते अचिजो उते बीठो हूंदुमि। साईं उते न हुजे नबी फरमायो जाते गरीब ॾिसो उते अचिजो विच गरीबनि में मां मोहम्मद बीठो। मुबारक अथव चांदनि साहबनि जे ॻोठ में पंधु करे क़ुरान खे ॿुधण वारो मुबारक अथव। नबी जो गरीबनि खे पुखे में मिलियो। सुभान अल्लाह नथा चओ? अहिड़ो नबी मिलियो जंहिं परावनि खे चओ पंहिंजो बण। अमा आमना चयो शाम उत्तर जे पासे ॾे पंजनि 8 मिंटनि में ख़त्म कंदुसि। साईं जन जा प्रोग्राम घणा हूंदा इनके वक़्तु न विहारींदुसि। मारे कंदे अचु त तुंहिंजो अंदर ठारिया शाम उत्तर जे पासे ॾे ओस ताईं लाइट वई छो हिन करे त हज़रत खलील जी क़बर मुबारक शाम जे पासे ॾे जॾहिं हज़रत खलील काबो तैयार कयो अर्श वारो थो चए छा मजूरी ॾियां हीरा लाल जवार मोती सोन चांदी साईं मां काॾे कंदुमि मूंखे कुझु न खपे छा मजूरी ॾियां कंहिं जेको आख़िर ज़मा मोहम्मद करीम पैदा कंदे इहो मुंहिंजे पुश्त मां पैदा कर इहो काबे में पढ़ाए मूंखे मजूरी मिली।
नबी जो दीदार कई तो दुनिया जा सोना विसरी वेंदई बियो कुछ न खपे इहो मुझे पुष्ट मां पैदा कर हज़रत शाम ताईं लाइट हिन करे वई त हज़रत खलील खे मिसकाल ॾिनई त जंहिं जवान लाइ दुआ घुरी आई अॼु उहो ज़मीन ते पहुची वियो तॾहिं त चई त मोमिननि ते मुंहिंजो वॾो थोरो आहे जो चूंडे तव्हांखे रसूल ॾिनो अथऊं मुशरिकनि ते न यहूदियुनि ते न नसारनि ते न चओ मोमिननि ते मोमिन उहे थी जेके रब जो नालो ॿुधनि दिलि ॾकी वञे मोमिन उहे थी जेके गैर जो सजदो न कंदा आहिनि मोमिन जो सजदो हिकिड़े रब जो कंदा सजदो कंहिंजो कयूं असांखे उहो नबी मिलियो जंहिं परावनि खे चओ पंहिंजो बणायो परावनि खे पंहिंजो बणाई नंढड़ो छोकिरो आहे यहूदियुनि जो रोज़ानो रोज़ रसूलुल्लाह वटि ईंदो कनो ॾेई ॿुधिजांइ नबी साईं वटि ईंदो साईं जन खे गवड़ो पाणीअ जो बि भरे ॾींदो वुज़ूअ जे लाइ नबी साईं खे जुती मुबारक ठाहे ॾींदो साईं जन खे चवंदो साईं हे तव्हां जुती मुबारक पायो ही कदमनि मुबारकनि में रखी ॾींदो वुज़ूअ जे लाइ गवड़ो पाणीअ जो भरे ॾींदो ॿ टे ॾींहं गुज़रिया उहो छोकिरो न आयो पुछा क्यों त नंढड़ो काथे आहे साईं उहो बीमार थी पियो आहे पाण पुछा करण था अचनि सदको वञा मां हुज़ूर जे नाले तूं सके भाउ ॾे न वेंदो आहे पुछा करण छो सुञो आहे मथां 5 रुपया घुरे मरे त जिंद छुटे सदको वञा हुज़ूर अथऊं उन नंढड़े ॾे विया आहिनि यहूदीअ ॾे छोकिरे ॾे हेॾे कंडी जाए नंढड़ो बेहोश पियो आहे अल्लाह अखियूं बूटियूं पयूं अथसि नबी साईं दुआ घुरी ऐ रब ऐ मुंहिंजा साईं ऐ मुंहिंजा अल्लाह मुझे दुआ के कबूल कर हिकड़ो दफ़ो इन नंढड़े के उथार ऐं इन नंढड़े के कलमे जी दौलत नसीब कर नबी साईं दुआ छा थो सम्झे इन जो दुआ घुरियऊं जो दुआ कबूल थी वई सुभान अल्लाह कर ॾाढो नंढड़े अखियूं पटियूं पी हुन जो यहूदी तौरेत जी तिलावत पियो करे हा हा नबी साईं खे पियो चए साईं तव्हांजी तौरेत में तारीफ़ न आहे तौरेत में तारीफ़ कान्हे त नंढड़ो जज्बे में उथी तो चए पीउ खे ग़लत थो ॻाल्हाए बाबा ग़लत थो ॻाल्हाए मोहम्मद मुस्तफ़ा जी तौरेत जे वर्क वर्क ते तारीफ़ लिखी वई आहे अल्लाह नंढड़े ईअं चयो हुज़ूर जे निहारे निमाना नेण खणी चवे थो सोना सुहिणा सुहिणा पढ़ायो कलमो त मुसलमान थिया नंढड़े कलमो पढ़ियो आहे कलमो पढ़ी बीठो तम परवाज़ थी वियो अथसि अबो थो चए मुंहिंजो बचो आहे मां खणा नबी साईं फरमायो परे थी हाणे तुंहिंजो न आहे मां मोहम्मद जो कलमो पढ़ियो अथई गुस्ल भी मां ॾेवारींदो मां जनाज़ो भी मां मोहम्मद पढ़ंदो मां अल्लाह करे अहिड़े नबीअ जी निंड में ज़ियारत थई आमीन नथो चए आख़िरी वाक़ियो हुज़ूर वटि हिकिड़ो काफ़िर हुयो अॻ में पोइ मुस्लमान थियो पर कुराड़प में कलमो पढ़े छामें कुराड़प में पिछाड़ीअ में कलमो पढ़ी मुसलमान जो नबी साईं खे चई अल्लाह जा रसूल कुफर जे दौर में वॾा नेकीअ जा कम कया अथमि
सवाब मिलंदो के न मिलंदो के न नबी से फरमायो ज़रे जो सवाब न मिलंदुई अर्ज़ के सोना जबलन जे जूं नेकियूं सवाब मिलंदो के न नबी से फरमायो ये बयान कर लफ्ज़ बुझा सोना मुझू डाचू दहन महीनन जूं भुक्यूं गुम थी वयूं रात जो गोलींदो पियो वता सो त 10 महीनन जूं ढुकियूं डाचूं अरबन के डाचूं प्यारियूं कुरान तो चए इज़ शम्सु कुव्विरत व इज़न नुजूमुन क़दरत व इज़ल जिबालु सुय्यरत व इज़ल इशारु उतलत क़यामत जो ॾींहुं थींदो सिजु वेढो वेंदो काग़ज़ जियां सितारा छणी किरी पवंदा ये वॾ फुड़ियूं मींहं जूं कड़ियूं वसदियूं ऐं 3 नंबर में जबल हलाया वेंदा दुकी दुकी पाण में थकाव ॾींदा ईअं ख़तम थींदा जीअं कपहि जे कुटण मां गज़ल निकिरंदी आहे ऐं 10 महीननि जूं ढुकियूं डाचूं वॻनि जा वॻ क़यामत ॾींहुं रुलंदा वतंदा तोखे वॻ वराइण वारो न लभंदो मारे कली जाए जंहिं सोना डाचू गोलिया पियो आखिर डाचू जबलन में लथम रात जो टाइम उन्हनि खे रसो विझी काहे आहिनि हिकिड़े रईस जे ओताक ते आहिनि रईस मानी बि खाराई रईस बिस्तरो बि ॾिनो हाथ निंड कर अञा कचारी पियो कयां रईस सां अधरा थी वई रड़ियूं पइजी वयूं वलदत 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 रईस खे चयूं तुंहिंजे घर में न्याणी जाई आहे रईस चयो फक़तलूहा क़त्ल करे छॾियोसि मां चयोमांसि रईस न्याणी न मार इहा मूंखे ॾे ओया नथा सुभान अल्लाह कयो 2 मिंट बचाइण बाक़ी हे असांजो पंहिंजो जलसो आहे ॿाहिरियां महिमान वाइज़ कनि डॉक्टर साहब जा बच्चा वाइज़ कनि त असांजो अंदरि ठरे उथी नारो उथी रईस चयो क़त्ल कयोसि मां चयोमांसि न्याणी न मार रईस इहा मूंखे ॾे के चरियो त नाहे बच्चा केरु ॾींदो आहे न चयोमांसि हे 2 डाचूं ढुकियूं आहिनि 10 महीननि जूं इहे तूं खण न्याणी मूंखे ॾे के घर वियो अधरा जे टाइम ते हे कपिड़े में न्याणी वेड़े आयो मूंखे चई जल्दी कर न्याणी इहे खयूं वञ हे डाचूं छॾियूं वञ ॾाचनि ते हुनजी दिलि हुरकी पई आहे डाचूं छॾियमि न्याणी खणी आयमि सोना इएं पालियो मांसि जीअं पुटनि खे पालीबो आहे सोना एॾी ख़िदमत कई मांसि नंढे मां वॾी थी आहे कुलनि ते खणी मके जे हितनि में पियो घुमायांसि सोना पुटनि जीअं पालियो मांसि सोना जेको अंगल कंदी उहो बि मञींदो मांसि सोना वॾी थी आहे शादी कराई मांसि जीअं पुट परणाइबान सोना अजूरो मिलंदो की न नबी साईं चयो न चई सोना हिकु न्याणी न 300 न्याणियूं आज़ाद करायूं तमाए 300 न्याणियूं 100 डाचूं ॾिनियूं तमाए अजूरो मिलंदो की न नबी साईं चयो न कुरारा अजूरो न मिलंदो पर हिकिड़ी ॻाल्हि आहे इन न्याणियुनि जी दुआ थी थी जो पिछाड़ीअ में रब कलमो ऐं क़ुरान नसीब कयो ॾाढो चओ सुभान अल्लाह नबी साईं दा चवनि क़ुरान में माण्हू ॾुखियो ईमान आणींदा आहिनि चवंदा आहिनि हाणे पिछाड़ी आहे पेर कबर में अबे ॾाॾे जो दीन न छॾींदुसि पर कुरारा मुबारक थी भाकुर तमासां पाए
लाए हुजूर खां खुशी मां गोढ़ा किरी पियान क़ुरान मुबारक थी इन न्याणियुनि जी दुआ थी थी जो रब कलमो ऐं क़ुरान नसीब कयो। अल्लाह ताला मुंहिंजे लफ़्ज़नि खे क़बूल करे ये जमिया वेठा हो इएं वेझो दुआ थींदी आख़िर में पर मूंखे ये चिठी मिली आहे इन ते इएं दुआ थो घुरां हथ मथे नथो खणा न त तव्हां अचण जा बि ॾाढा भॼण जा बि हा मारे तकियो दुआ थो घुरां अल्लाह ताला शेरमन मुगेरी साहब जी इज्जत के मथे करे आमीन चौरा दिया अल्लाह ताला उन जूं परेशानियूं ख़त्म फरमाए ऐं अल्लाह ताला उन जे भाउ फैसल मरहूम जेको दुनिया में लड़े हुआ अल्लाह ताला उन जी कब्र बिस्त जो बाग बनाए अल्लाह ताला मियां गौस बेग चांग रहमतुल्लाह अलैह जी कब्र भी बिस्त जो बाग बनाए अल्लाह ताला सोबे खान रहमतुल्लाह अलैह जी कब्र भी जो बिस्त जो बाग बनाए अल्लाह ताला या बाना जेके बानी रब मरी तोले आया उन्हनि जो कब्र कुशा जूं फरमा ऐ अल्लाह जेके मां लफ़्ज़ कया ये चार लफ़्ज़ हा इन मां आजिज़ जे दुआ के कबूल कजा मुसाफिर जी दुआ तू कबूल कनो है रब इन मुजाहिद शेरमन साहब जूं परेशानियूं ख़त्म करे इन जी इज्जत के अञा मथे कर जेके मरी विया उन्हनि जूं कब्रां बिस्त जा बाग बणा चांगन साहबनि जे जलसे के ख़ैर खे मेहनत के अल्लाह ताला कबूल फरमा इन इदारे के क़यामत ताईं आबाद फरमा रब अहिड़ा कम असां खां बि करा जो दर दर ते गला खड़काए माण्हुनि खे दीन जो होको ॾियूं रब ॾे सॾींदा वतूं मुंहिंजा रब क़यामत जे ॾींहुं असांखे अर्श जी शान नसीब कजां ऐ अल्लाह दुनिया में रहाए त दीन इस्लाम ते रहा मारे त कलमे वारो मौत नसीब कजां आख़िर दावाना नबी की इज्जत और हुर्मत पे मरना आइन ईमा है सरे मक्तल भी उनका जिक्र करना आइन ईमा है डराता है मुझे तारो रसन से क्या अली नादा नबी के इश्क में सूली पे चढ़ना आइन